अस्सलामुअलैकुम नाज़रीन, बहरान टीवी में वज़ीकार मां मुबशर सोलंकी सब खां पहिरीं हिकु नज़र हेडलाइन ते। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जी सदारत हेठि क़ौमी सलामती ऐं ख़िते जी सूरतहाल बाबति इन कैमरा इजलास। पीपी, JUI, MQM, BAP ऐं ॿियनि सियासी जमायतुनि जा अॻवान शरीक। सियासी पार्टियुनि खे क़ौमी सलामती सरहदुनि जी सूरतहाल ते ब्रीफिंग ॾिनी वई। वज़ीर आज़म अफ़गान तालिबान ख़िलाफ़ जारी कार्रवाइनि बाबति सियासी पार्टियुनि खे एतमाद में वरितो। इजलास में PTI ऐं सुन्नी इत्तेहाद काउंसिल जा मेंबर शरीक न थिया। सिंध में स्ट्रीट क्राइम ते ज़ाब्ते ऐं कचे में धारियलनि ख़िलाफ़ ऑपरेशन वधीक तेज़ करण जो फ़ैसिलो। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी सदारत हेठि एपेक्स कमेटी जो इजलास। सूबाई गरू वज़ीर, IG सिंध, DG रेंजर्स ऐं कानून लागू कंदड़ इदारनि जे अमलदारनि जी शिरकत। कानून लागू कंदड़ इदारनि पारां अमन अमान जी सूरतहाल ते ब्रीफिंग। इजलास दौरान गैर कानूनी रहंदड़ अफ़वादिन ख़िलाफ़ मुहिम तेज़ करण जो फ़ैसिलो। वॾे वज़ीर मुराद अली शाह स्ट्रीट क्राइम ऐं कचे में ऑपरेशन तेज़ करण जी हिदायत करे छॾी। अमरीका ऐं इसराइल पारां ईरान में 1200 खां वधीक हदफ़नि ते बमबारी। 2000 खां वधीक ईरानी शहीद। इसराइल जा आज़ादी स्क्वायर ते शहरनि मथां मिसाइल फायर। केतिरा ई शहरी शहीद थी विया। ईरान पारां इसराइल ते मिसाइलनि जी 16हीं लहर। तल अबीब में केतिरियूं ई सरकारी इमारतूं तबाह। बहरन में अमरीका जो सभ खां वॾो रेडार सिस्टम तबाह थी वियो। सऊदी अरब ऐं इराक में CIA जे अॾनि खे निशानो बणायो वियो। ईरान पारां 560 इसराइली ऐं अमरीकी फ़ौजी मारण जी दावा। सिंध जे वॾे वज़ीर तरफ़ां ईरानी कॉन्सुलेट जो दौरो। ईरानी सुप्रीम लीडर आयतुल्लाह ख़ामनाई जी ऐं संदसि साथियुनि जी शहादत ते ताज़ियत जो इज़हार। वॾे वज़ीर चयो आहे त ईरानी सुप्रीम लीडर आयतुल्लाह ख़ामनाई संदसि साथियुनि जी शहादत ते दिली ॾुख पहुतो आहे। सिंध हुकूमत ऐं अवाम ईरानी अवाम सां गॾु बीठल आहे। सिंध जे वॾे वज़ीर ऐं सूबाई वज़ीर नासिर हुसैन शाह ईरानी कॉन्सुलेट में फातिहा ख़्वानी कई ऐं शहीदनि जे ख़ानदान लाइ सब्र जी दुआ पिणु घुरी। पाक फ़ौज पारां ऑपरेशन ग़ज़ब अल हक़ जारी। फितना हिंदुस्तान ऐं ख़ारजुनि ते बमबारी। बगराम एयरबेस ते बमबारी में जहाज़नि जो वेयर हाउस ऐं हैकर तबाह। तुरखम सरहद ते अफ़गान तालिबान जो हमलो। जवाबी कार्रवाई में तालिबान कमांडर कहरमान समेत केतिरा ई अफ़गानी मारिजी विया। पाक फ़ौज पारां जारी कार्रवाइनि में मारिजी वियल अफ़गान तालिबान जो अंग 464 थी वियो। मेहड़ में 3 पुलिस एहलकारनि जी शहादत वारे केस में नामज़द जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ मुख़्तलिफ़ शहरनि में ऑपरेशन। 25 ॼणा गिरफ़्तार। SSP दादू जी अॻवानी में कंबर शहतादकोट ऐं लालू रैंक में कार्रवाइयूं। 25 ॼणा गिरफ़्तार। SSP दादू सऊद मक्सी चयो आहे त जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ सर्च ऑपरेशन कयो वियो। गिरफ़्तार कयल 25 ॼणनि जे कब्ज़े मां हथियार पिणु हथ कया विया आहिनि। सीता रोड वेझो ॿिनि धुरियुनि में झेड़े दौरान कुहाड़ियूं लॻण सबबि नौजवान क़तल, 2 ॼणा ज़ख़्मी। ॻोठ सीता नंडी में सोलंगी बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में ॿारनि जी ॻाल्हि तां झेड़ो। नौजवान मोहम्मद सिद्दीक़ सोलंगी मारिजी वियो। मुरीद अब्बास ऐं इब्राहिम सोलंगी ज़ख़्मी। ज़रूरी कार्रवाई बैदि लाश घर पहुचण ते कोहराम मची वियो। सिंध हाई कोर्ट सखर बेंच पारां अधूरियूं रिपोर्टूं पेश करण ते DCs खे छंड। सिंध हाई कोर्ट बेंच माज़ूर कोटा तहत नौकरियूं न मिलण ख़िलाफ़ दाख़िल करायल दरख़्वास्तुनि ते ॿुधणी। मुख़्तलिफ़ ज़िलनि जे DCs पारां रिपोर्टूं पेश कयो वियो। अदालत पारां DCs खे छंड। दरख़्वास्त गुज़ारनि जे वकीलनि अदालतुनि खे ॿुधायो त सूबाई सरकारी खातनि में माज़ूरनि खे 5% कोटा तहत भर्ती करण लाइ ज़िले इंतज़ामिया DRCs में सियासी सिफ़ारिश हेठि मनपसंद माण्हुनि जा नाला फ़ाइल कया आहिनि। अदालत ज़िलनि जे डिप्टी कमिश्नर्स खे सरकारी तौर ख़ुद मुख्तियार इदारनि में माज़ूर कोटा तहत ख़ाली जायुनि जा तफ़सील तलब करे वरिता। ॿुधणी 9 अप्रैल ताईं मुलतवी।